मशहूर फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ भिरा रोड में ड्राइवर यूनियन पारां अदम एतमाद तहरीक कामयाब थियण बैदि इज़हारे तशकर जो ॾियारो मल्हायो वियो। रैली कढी वई जंहिंमें ड्राइवर्स यूनियन जे अॻुवान लाला सलीम अबड़ो, हमज़ा भुट्टो, मुजीब रहमान कीरियो, अब्दुल वहीद भुट्टो, पीपल्स पार्टी अॻुवाननि पारां सवें कारुनि, मोटरसाइकिल ऐं वैननि जी रैली कढी वई, जंहिंमें वॾे अंग में ड्राइवर यूनियन जे अॻुवाननि ऐं पीपल्स पार्टी अॻुवाननि शिरकत कई। उन मौक़े ते ड्राइवर्स यूनियन जे अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे रब करीम जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजे करप्ट हुकूमत मां जान छॾाई। असां पुरुमीद आहियूं त ही आयल नई हुकूमत गुज़िरियल तौर ते मुल्की मसइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल कंदी, छो जो पहिरियां बि पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो हुकूमतूं ईंदियूं रहियूं आहिनि जंहिं अवाम खे रिलीफ ॾिना आहिनि। उन PTI हुकूमत ते अवाम खां ॿिनि वेलनि जी मानी खसी हुई।